अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीं ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़ ऐं आहियां सायरा ज़मीर। सभ खां पहिरीं हिकु नज़र ख़ासि ख़बरुनि ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त पैसा चोरी करे ॿाहिरि खणी वेंदड़ गद्दार ऐं ॾोहारी आहिनि। ही अवाम जो नालो वठी इक़्तिदार में अची पंहिंजो पेट पालींदा आहिनि। मूंखां ग़लति फ़ैसिला बि थी वेंदा आहिनि। इलेक्शन में टिकट विरहाइण जा कुझु ग़लति फ़ैसिला कया। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान खे बदतरीन हुक्मरान तौरु यादि रखियो वेंदो। इमरान ख़ान एहतिसाब जो नारो लॻाए करप्शन खे हथी ॾिनी। अरबे रुपया ठाहींदड़नि खे वज़ीर आज़म कहिड़ी डील तहत रिआयत ॾिनी। एमनेस्टी चई रहियो आहे पर पीटीआई हुकूमत सभ खां वधीक लुटमार कई। फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो अची वञे त ख़ज़ाने खे अरबे रुपयनि जो फ़ाइदो पहुची सघे थो। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 131 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। 24 कलाकनि दौरान 5112 ॼणनि में कोरोना जी तस्दीक। वायरस वेगे फो थींदड़नि जो अंग 17,811 ऐं मुतासिरनि जो अंग 8,20,823 थी वियो। फाल केसनि जो अंग 91,547 ताईं पहुची वियो। सिंध हाई कोर्ट मलीर जे ॻोठ नूरबख्श गबोल में बहरिया टाउन खे कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई खां रोके छॾियो। अदालत स्टे ऑर्डर जारी कंदे धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार मुराद बख्श गबोल जो चवणु आहे त बहरिया टाउन इंतज़ामिया क़दीमी ॻोठ नूर मोहम्मद गबोल ते कब्ज़ो करणु चाहे थी। 3 ॾींहं खां पुलिस जा टाला ॻोठ ते चढ़ाई करे हिरासा करे रहिया आहिनि। लाड़काने भरिसां ॻोठ उस्मान शाह में 2 नौजवान भेनरूं गोलियूं हणी क़तल। जवाबदार इरफान जतोई घरेलू तकरार तां भेनरुनि मक़सूदा ऐं राहिला खे क़तल कयो। शिकारपुर मेशर ऐं बंगलाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो। फायरिंग में मीर मोहम्मद बंगलाणी मारिजी वियो, 1 ॼणो ज़ख़्मी। टंगवाणी में उरड़ी वबाई सूरत अख़्तियार करण लॻी वधीक हिकु ॿारड़ी फोत। ॻोठ मियांदाद जाफ़री में उरड़ी सबबि 3 वरियनि जी ॿारड़ी आयशा बंगलाणी दम ॾेई छॾियो। सालके अंदरि बीमारी सबबि फोती ॿारड़नि जो अंग 8 थी वियो। केतिराई ॿारड़ा उरड़ी में मुब्तला। सिहत खाते तहरुक न वरितो।